साथी अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएसएम साथी उम्मीद है तुम सब खुश हूं साथी असा वीडियो वणे तो यूट्यूब चैनल अरडोतरा के सब्सक्राइब कजो बेल आइकन के बटन दबाए जो अगले वीडियो नोटिफिकेशन तां पहुंचाए सकूं। साथी अज असां वटि सिंध के स्टेट ड्रामन जो मशहूर अदाकार असां गड वेठो आहे जंहिंखे असां प्यार मां जंहिंखे लक़ब मिलियल हो आरजू जो असां प्यार मां चवंदा आहियूं उस्ताद अयाज़ आरजू। जबरदस्त किस्म जी मुंहिंजे साम्हूं स्टेज ड्रामा ॿुधाइनि जबरदस्त किस्म जो अदाकार रहियो आहे ऐं हू तव्हांखे पाण ॿुधाईंदो त हुन कहिड़नि ऐं केतिरनि ड्रामनि में कमु कयो आहे। उस्ताद तव्हां स्टेज केतिरनि ड्रामनि में कमु कयो आहे? जी मूं स्टेज तक़रीबन 50-60 ड्रामो कयो आहे। ॿिया केटीएन या ॿियनि में? केटीएन जो मशहूर ड्रामो पत्थर दुनिया हुनमें मूं तक़रीबन 40-42 किस्मूं कयूं। सही। हुन खां अॻु में वकोयल वजूद हुयो हुनमें मूं कमु कयो अज़ीज़ संगी सां गॾु। उनजो सबबु छा हो? माना उनखां वधीक पोइ तव्हां छो न कोन कमु कयो? सबबु इहो त हिन में असांखे कुझु पैसो वग़ैरह कोन थो मिले। हिते मजबूरी असां वटि इहो त माना असांजी बेरोज़गारी घणी आहे। जे असां हिन फन में वञूं था त वरी हेॾो जान कोन थो थिए। घर ॿार बचा हाल ॿार बचा कोन था न वरी कोई असांखे सहूलियत ॾियनि था। बसि को शौक़ु हो वरी करे रहिजी आहियूं। बाक़ी असांखे ड्रामनि जो वॾो शौक़ु आहे। जेकॾहिं मौक़ा मिलनि त तव्हां कमु करे सघो था? हाणे बिल्कुलु बिल्कुलु हाणे बि करे सघूं था। उहा सलाहियत आहे असां में। साथी हिन खां मशहूरु कुझु ॿ डायलॉग हूंदो जेको तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे उहो ॿुधाईंदो जेको सिंध जो मशहूरु स्टेज ड्रामनि जो मशहूरु मुंहिंजी ॾाढी पसंदि जो अदाकार रहियो आहे। पाण हिन खां उहो डायलॉग ॿुधंदासीं। मिठल मूं ॿुधो आहे तूं मुंहिंजो पाड़ो छॾे ऐं वञी सावण खान जे पाड़े में रहियो आहे ऐं उतां जे माण्हुनि खे मुंहिंजे खिलाफ़ भड़काए रहियो आहे। पर यादि रख मिठल अगर मुझे खिलाफ कंहिं बि ज़बान खोलण जी कोशिश कई न तो मां उहा ज़बान तारूं खां छिके कढंदुमि। मिठल अगर मुझे खिलाफ कंहिं बि कदम खयो न तो मां उहो कदम गोॾनि खां कटे छॾींदुमि। मिठल छो त जबलनि खे जेका साड़े उनखे बाहि चवंदा आहिनि ऐं उन बाहि मां जेको ठहियो उनखे मोहब्बत खान चवंदा आहिनि। छो त नालो आहे मोहब्बत खान पर बाबा मोहब्बत लफ़्ज़ जे माना जी बि ख़बर न आहे। सम्झी? मूमल जहिड़ी तरह सां आसमान ते खुदा आहे ऐं सिज हिकु आहे तहिड़ी तरह सां तुंहिंजे चाहींदड़ बि न ज़मीन ते हिकु आहे ऐं उहो आहे शहबाज़ खान। अगर ॿियो कोई ईंदो न त मां उहा लाउन वारी सेज ई साड़े छॾींदुमि। सम्झी? दोस्तो इहो उस्ताद अयाज़ आरजू जंहिं तव्हांखे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो सम्झायो। चवण जो मतिलबु इहो त अहिड़ा सिंध में खोड़ साथरा सभिनि शहरनि में माण्हू आहिनि जन वटि अञा ताईं खोड़ साथरो इलाही साथरो फन आहे। पर असां वरी इहे नाअहल हुकूमतूं ऐं नाअहल जेके इदारा आहिनि जेके इहे सिंधी ड्रामनि में सदाई अहिड़े क़िस्म जा माण्हू खणी ॿुधाए पियो त मूं खोड़ साथरनि ड्रामनि में खोड़ साथरनि में कमु कयो आहे पर उन्हनि मां कंहिं बि क़िस्म जी न को पैसो ॾींदा आहिनि न छा फ्री में। इन्हनि मां केतिरो टाइम माण्हू कमु करे सघे थो। घर बचा ॿार माण्हू खे हलाइणा आहिनि। इन करे हेड़नि जेके अञा ताईं ॿराड़नि में माण्हू रहियल आहिनि उन्हनि लाइ को मौक़ा फराहम कया वञनि त जीअं पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे सघनि। हक़ मौजूद जीएसएम।